अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला आबलो माया फरहा औरंगजेब। सब खबरें एक नजर हेडलाइंस पे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास मनशियात फरोशी में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ करण जो फ़ैसिलो। सईद मुराद अली शाह चयो आहे त कंहिं बि सूरत में हिन धरतीअ ते दहशतगर्दी बर्दाश्त न कई वेंदी। हिकु भेरो ॿीहर पंहिंजे सिक्योरिटी सिस्टम खे वधीक बहितर करणो पवंदो। बैंकिंग कोर्ट इस्लामाबाद जी जज रक्षंदा शाहीन महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान खां ज़मान पार्क में जांच करण जी इस्तदार रद्द। बैंकिंग कोर्ट जो चेयरमैन पीटीआई इमरान ख़ान खे जांच में शामिल थियण जो हुकुम। बैंकिंग कोर्ट इमरान ख़ान जी अॼु हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त बि मंज़ूर करे वरिती। कुझु बि थिए यकीनी बणायो वञे त इमरान ख़ान हर हाल में जांच ऑफिसर साम्हूं पेश थींदो। जज जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सऊदी अरब जे बचाव वारे वज़ीर शहज़ादे ख़ालिद बिन सलमान सां रियाज़ में मुलाक़ात। दिफ़ाई सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। मुलाक़ात दौरान ख़िते ऐं आलमी मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। मैं एक अवामी शख्स हूं और अवाम के साथ रहूंगा। ये मेरा मकसद फिक्र है कि कोई बुनियादी कदम मैं कभी आगे नहीं बढ़ूंगा गरीबों की इजाजत के बगैर, गरीबों के मेहरबानी के बगैर और गरीबों के ताबन के बगैर। जो आपकी तकलीफ है वो मेरी है, क्योंकि मैंने कहा कि मैं दो हूं, मैं एक नहीं हूं। एक इस जिस्म में, इस खून में, इस बुत में खड़ा हूं। दूसरा आपके रूह में, आपके जिस्म में, आपके बुत में मैं। पीपल्स पार्टी जे बानी ऐं मुल्क जे पहिरीं चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो 95हों जनम ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। शहीदनि जे मज़ारनि जे अहाते में क़ुरान ख़्वानी जी तक़रीब। पार्टी अॻवाननि ऐं जियालनि जो शहीद भुट्टो जे मज़ार ते हाज़िरी। 43 साल अॻु अदालती क़त्ल खां पोइ शहीद भुट्टो अॼु बि आवाम जी दिलयुनि ते राज करे रहियो आहे। संदसि क़ातिलनि ऐं क़त्ल जी साज़िश में शरीक किरदारनि जूं क़बरूं वीरान आहिनि। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वरियनि खां इस्तिहसाल जो शिकार इंसाननि लाइ कुदरत जो हिकु अज़ीम तोहफ़ो हो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे जनम ॾिहाड़े ते पैगाम। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अवाम जी ताक़त जो अहनियाण हो। पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास कुछ देर अंदर बिलावल हाउस में थींदो। इजलास में क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे भेटा पेश कई वेंदी। मुल्क जी सियासी ऐं मुआशी सूरत हाल जो बि जाइज़ो वरितो वेंदो।